वेलकम बैक नाज़रीन। असांजी गुफ्तगू जारी आहे पंहिंजे महिमाननि सां गॾु। ईद जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे असांजे वंडण जो हिकिड़ो पंहिंजे तरीक़ेकार हूंदो आहे। असां पंहिंजे महिमाननि सां, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे कुलीग्स जेके असां सां गॾु कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे घुराईंदा आहियूं, उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं ऐं फ़नून लतीफ़ा सां जेके बि वाबस्ता माण्हू आहिनि सभु अची करे पंहिंजो पंहिंजो फ़न पेश कंदा आहिनि। जीअं हिन वक़्तु असां सां कलाकार मौजूदु आहे अली गुल मला ऐं सोराब सुमरो ऐं शैला गुल जो तव्हां आवाज़ु ॿुधो। मां रक़सम 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 ऐं रक़सम ऐं मां गानो थोड़ी देर जेकॾहिं ॿियो हले हा त अली गुल अंदरि जेका रकास आहे उहो ॿाहिरि अची वञे पर माइक रोके गाने में अच्छा गेटअप हुजे सां शुरू थी वञे उतणी करे करे ऐं जेको इन गाने जो रिदम हुयो न, अली गुल मला हिकिड़ो ज़बरदस्त स्टेप कंदो आहे डांस जो, उहो इन गाने सां ई मैच थिए पियो। जेको मां इशारो बि कयो, मां न करे सघियो त पूरे जो अखियूं ॻाढ़ियूं थी वयूं। वो असल में छा चवंदा आहिनि अंदरि अच्छा हिकिड़ी हवा खुली आहे जेका काफ़ी टाइम खां हलंदी अचे पई, ख़ासि करे सिंगिंग जी। हाणे शैला ॻायो ऐं शैला जो नो डाउट आवाज़ु त ॾाढो ज़बरदस्त आहे, पर शैला बेसिकली त सिंगर न हुयूं। जीअं शैला मां पहिरियों मॉडल जी तौर ते शैला गुल इंट्रोड्यूस थियूं शायदि, राइट। ऐं उनखां पोइ होस्टिंग जे दौरान ई कंहिं चयो त तव्हांजो आवाज़ु ॾाढो ज़बरदस्त आहे। जॾहिं एप्रिसिएशन मिली जीअं तव्हांखे मां चयो तव्हांजो सुठो आवाज़ु आहे। हा, मां इन ते चवां त इहे ई वरी अली गुल मला खे बि असां ॻाईंदे ॿुधोसीं। तव्हां ॿुधो हूंदो अली गुल मला जा बि कुझु ट्रैक्स अची विया ऐं अहिड़ा कुझु ॿिया बि असांजा आर्टिस्ट एक्टर्स या असांजा जेके कुझु होस्ट उन्हनि ॻाइणु शुरू कयो आहे। इहा हिकिड़ी हवा खुली आहे। अली गुल मला तव्हां कीअं मतिलबु सिंगिंग में तव्हां कीअं छो असल में जेके कॉमेडी गीतनि उहे ॻाईंदा आहियूं, मां लिखंदो बि हुउमि। शुरू खां वठी कलेक्शन जे दौरान असां पैरोडी सॉन्ग ॾाढा ॻायासीं। न सोराब जो त थोरो घणो आवाज़ु हूंदो हो, सोराब ॻाईंदो अचे पियो तव्हांजे प्रोग्राम्स में न। तव्हां अली गुल मला जो मां वरी इहो जेको बप्पी लेरी हुनखे ॾिसी करे हेॾो बेसुरो ॻाए थो, असां छो था ॻाए सघूं, भई ईअं ॻाइणो आहे न। असल में छा आहे ॾिसो न यार ईअं न कर ना कहानी ख़बर ॿुधाए छॾी सफ़ा। ॿियो वरी छा आहे जेके पॉप सिंगर आहिनि इहो वञी घर जूं ॻाल्हियूं था कनि। अहिड़े क़िस्म जा हू बि रैप सिंगर हो न, मतिलबु बप्पी लहरी वॾो नालो आहे पंहिंजो बॉलीवुड जो। वञी हाणे त पोइ इन्हनि खे ॾिसी करे शौक़ु थियो बाबा ॻाल्हि बि करी आहे त भला ॻायो। त पोइ शौक़ु त सभिनी खे हूंदो आहे, गुनगुनाईंदो हर कोई आहे। बचपन खां सभु सिंगर थियणु चाहींदा आहिनि शुरू खां। हाणे त मां सब्ज़ी वारो गीत जेको सब्ज़ी वारो गीत हुयो जेको हाणे गीत कयो सब्ज़ी जो हिकिड़ो ज़ाल जो जेको थी वई आहे महांगाई ते दुबई मां दोस्त इब्राहिम सुमरे साहिबु लिखी मोकिलियो हुयो। इसाक सुमरे जे वॾे भाउ इसाक सुमरे साहिब जो ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे माशाअल्लाह। मुंहिंजी पंहिंजी मुलाक़ात बि आहे हुननि सां, नो डाउट। अच्छा, इहो भला सिलसिलो हलंदो या हिते बसि बंदि थींदो? न इहो हलंदो रहे थो। हा, ऐं हिन जी पज़ीराई मिले थी। हाणे त चवनि हाणे तव्हां शायदि कोन विझी हिन ई ते ॿ टे आया आहिनि, उहे त आया आहिनि, पर इहो अॻिते बि कंटिन्यू कंदव? हा साईं हा। मूंखे अलाए छो ईअं लॻे थो त हिन असां वारी फील्ड खे न चओ बाय बाय टाटा त न कंदव न? न सोराब सुमरो जो मार्केट में भला एल्बम ईंदो छा? एल्बम जी कोशिशि आहे। उस्ताद नज़ीर समो चवे पियो त हिकिड़ो कॉमेडी सॉन्ग्स जो उन्हनि ट्रैक ठाहिया आहिनि कुझु, जंहिंमें असां ॿिन्ही खां गाना ॻाराए पियो ऐं पूरो कॉमेडी एल्बम हूंदो गाननि जो, मज़ा ई आहे गाना। जेका पब्लिक जी जेका मुंहिंजे ख़्याल में एक्सपेक्टेशन आहे सोराब सुमरो जो वधीक बेस्ट आवाज़ थी सघे थो। ॻाइण जे हवाले सां थोरो इहा ख़बर पइजी वेंदी ऐं असांजो सम्झो जज बि वेठो आहे। न न आहियो त असां बेसुरा जज थी सघूं। सोराब सुमरो थोरो घणो गुनगुनाए सघे थो। सोराब सुमरो जो जेकॾहिं आवाज़ु आहे ऐं हिकिड़ी हवा खुली आहे त पोइ हिन हवा सां भला अच्छा चलो यूं सही अपनी भला से बादे सबा अब कभी चले जी गानो ॿुधायो। माइक बि तव्हां वटि पियो आहे ऐं गानो कढियो वेठा आहिनि, ख़बर रियाज़ सुमरे जो गानो आहे। रियाज़ सुमरो माय फेवरेट सिंगर जी। ऐं शुरूअ खां वठी हुननि जा गाना मां ॿुधंदो ईंदो आहियां। जेके बि गाना हुननि चया आहिनि उहे संजीदा हुजनि, सीरियस गाना या जेके ॾाढा सुठा गाना आहे। मुंहिंजो फेवरेट रहियो आहे शुरू खां वठी। उनजो गानो आहे हिकिड़ो ॾाढो सुठो जंहिंमें तव्हां मॉडलिंग बि कई, हूअ जाकू अखियुनि में आई। हीअ शाइरी कंहिंजी आहे असांखे तव्हांखे ख़बर हूंदी, शाइरी
हबीब बुर्दी ज़्यादातर शायदि जावेद शबीर जी खणंदा आहिनि, ख़बर न आहे इहा कंहिंजी आहे। हबीब बुर्दी त न आहे। न न हबीब बुर्दी जी न आहे। बहरहाल ॾाढो सुठो आहे उस्ताद, इहो दादरो हलेसि। मथां न मुंहिंजो ख़बर पइजी वई रहिया आहियूं ख़ान साहबनि सां गॾु रहिया आहियूं त थोरो अॻु में ॿुधाइणो पवंदो। दादरे खां पोइ भला गोर बि कढूं। पर्स खणी आ छोकरा पर्स खणी आ। चाकू अखिन में आई, हुआ चाकू अखिन में आई, हर नजारो लगे तो सुरमाई। हुआ चाकू अखिन में आई, हुआ चाकू अखिन में आई, हर नजारो लगे तो सुरमाई। हुआ चाकू अखिन में आई। आदि विंडम वेयर वाशी 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 विंडम वेयर। तू किनारो नथे त छाती पयो। तू किनारो नथे त छाती पयो। पाण पाए वयासी गहराई। हुआ चाकू अखिन में आई, हुआ चाकू अखिन में आई, हर नजारो लगे तो सुरमाई। हुआ चाकू अखिन में आई। पहाड़न में रहियो आया। पहाड़न में रहियो आया। हिय पत्थरन दुनिया लालाई। हुआ चाकू अखिन में आई, हुआ चाकू अखिन में आई, हर नजारो लगे तो सुरमाई। हुआ चाकू अखिन में आई। आए सारो कमरो ई चांदनी थी वयो। सारो कमरो ई चांदनी थी वयो। चंद्र चादर जो हेठ सुरकाई। हुआ चाकू अखिन में आई, हुआ चाकू अखिन में आई, हर नजारो लगे तो सुरमाई। हुआ चाकू अखिन में आई, हुआ चाकू अखिन में आई। वाह उस्ताद, वाह 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 कमाल आहे। वाह छोकरा वाह, क्या दर्द है तेरी ग्रुप सां तयारी करे आया तमामु बहितरीन ऐं माशाल्लाह तमामु वॾी महिरबानी, अहिड़ो ज़बरदस्त एंटरटेन कयो। ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी जंहिं अधु गाने जे आख़िर में तव्हां पंहिंजे अंदर जी जीवरात खे डांस कढी आहे।
जज़्बात धुनेड़ी जो थोरो कंट्रोल न करे केसि कंट्रोल करे माण्हू ये तव्हां चयो भई उहो भरियो पियो हुन में त हुई रक्स हाणे थोरो पंहिंजे जज खां पुछंदासीं त माशाल्लाह कीअं रहियो जज साहब हा चवां थी हक़ीक़त में सिंगिंग जो अगरि कमेंट्स थोरो घणो बि अगरि रिमार्क्स था घणियूं मार्कूं था ॾियो तव्हां सोराब न न ही त 10 to 10 है ही त माशाल्लाह सां कामयाब है न त हिट है ये रिदम गुर में तव्हां लय गुर में पक्का ऐं सुर में बि तव्हां सुर खे बि बाक़ाइदे खयो असल ऐं में विच सुर में में जेको गॾु रहिया आहियूं तव्हां अंग्रेज़ी जेको रैप खयो उहो थोरो माना उहो अलाए छा हुयो ॻाल्हि उनखे बि तव्हां मतिलबु लफ़्ज़नि खे न पकिड़े सघिया पर उन तव्हां रिदम खे खणी हा बिल्कुल बिल्कुल ऐं तव्हां अंदर जी औरत खे उथारे छॾियो वॾो क्रेडिट इहो थो वञे बसि मिड़ई कोशिशि कयूं पिया त अली गुलू मूंखे तक़रीबन सभु चवंदा आहिनि माण्हू मॉर्निंग शो में मां 2-3 दफ़ा सिंगर जो न आया त मूंखे ॻाइणो पियो पोइ महिमान चवंदा आहिनि साईं तव्हां ॾाढो सुरीला आहियो मां साईं सुरीलो त आहियां पर सुरीलनि जो दौर न आहे सही पिया चओ बिल्कुलु यार के कोई शक न आहे हिन में छा तव्हांजो दौर न आहे असां कॾहिं कॾहिं तव्हां हिट आहियो तव्हां हिट आहियो अच्छा शैला तव्हां सिंगिंग में कंहिंखे घणो ॿुधंदा आहियो मां हूअं त जेका इंडियन मेलोडीज़ आहे उहा एवरग्रीन आहे फॉर एवर तव्हां जॾहिं ॿुधो था हिकिड़ो तव्हांजो सभिनी खे तक़रीबन इंडियन गाना जेके तमामु घणा पसंदि आहिनि पर उन खां अलावा पाकिस्तानी अगरि ॿुधणो आहे त पोइ मैडम अब्दा सूफ़ी ऐं उनजो जेको रंग आहे न उनखे जेको तव्हां गौर सां ॿुधंदी मां सिर्फ़ु उन्हनि खे ई आहियां मां नुसरत फ़तेह अली जूं कवालियूं खोड़ घणियूं जेके से मतिलबु गाॾी में हलाईंदी आहियां ईअं मतिलबु इहो ॿुधण वारो माहौल इहो सुठो ॿुधंदा तॾहिं सुठो ॻाए सघो था तव्हां त चयो त तव्हां मतिलबु हिकिड़ो प्रोग्राम जे थ्रू ई तव्हां गुनगुनाईंदा हुयो उन मां तव्हांखे कंहिं चयो त तव्हां सुठो ॻायो था एप्रिसिएशन खां पोइ तव्हां ॻाइणु शुरू कयो तव्हां मतिलबु प्रॉपर का सिखिया बि वरिती आहे या सिर्फ़ु ईअं था न सिखिया मां नाहे वरिती इहा हक़ीक़त आहे मां डे ऑफ फर्स्ट ॿुधाईंदी अचां शुरू खां त मां बाबा खे ॿुधंदी आहियां न पंहिंजे मुंहिंजे बाबा जो आवाज़ु तमामु बहितरीनु आहे तमामु अलाह साईं हुनखे हयाती ॾे ऐं मेहदी हसन जेको आहे न माना सम्झो तव्हां अगरि हुनखे बैक ते विहारे करे ॿुधो त तव्हांजो मेहदी हसन ॻाए थो आवाज़ु किथां अचंदो ईअं माना एतिरो हुनजी इंस्पिरेशन अच्छा हुनजी इंस्पिरेशन शुरू बचपन खां वठी ॿुधंदी हुनखे हुआ त उन जे करे उहा वरी कुदरती हिकिड़ी जेनेटिक मूं में उहा ॻाल्हि आई त वरी मां कॾहिं सिखियो कोन शुरू खां वठी मां जेको सो काफ़ी नंढी एज खां वठी नुआ खानी मनकबती जाम पढ़ंदी हुअसि माशाल्लाह तमामु ज़बरदस्त नाज़रीन असां वटि अहिड़ा ख़ूबसूरत स्टार्स मौजूदु आहिनि जिन सां यकीनन अव्हांखे मज़ो ईंदो हूंदो लुत्फ़ अंदोज़ थींदा हूंदो अव्हां बिल्कुलु बि जीअं सोराब सूमरो एक्सपेक्ट ई कोई न पियो करे सघे एॾो सुठो ॻाए सघे थो ऐं एॾो ज़बरदस्त अंदाज़ में ऐं लाइव स्पेशली लाइव हिकिड़ो त ट्रैक सिस्टम थींदो आहे हिकिड़ो लाइव ॻाइणु मतिलबु हीउ तमामु हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो स्किल आहे बाबा हिननि में फन कुटिल कुटिल भरियल आहे पर छा आहे ग़लति जाइ ते ॼमी पिया आहिनि पर नाज़रीन हिते ॿिए प्रोग्राम जो वक़्तु थियो आहे हलूं था हिकु ॿिए प्रोग्राम तरफ़ वरी असां हितां ई पंहिंजी गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं